भानसेदाबाद वेझो दरगाह रहीम साईं ते गुज़िरियल राति शरपसंद अनासरनि तरफ़ां जेका फायरिंग करे ज़ाइरीन मथां हमिलो कयो वियो उन अमल ख़िलाफ़ ना वलीमत प्रेस क्लब आॾो हिते दरगाह जा अक़ीदतमंद ऐं मुरीद जेके आहिनि तालिब फ़ुक़रा उहे एतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे। सराई निसार शेख ऐं उन जा वाठा दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन खे हिरासत करे रहिया आहिनि। अमन जो पैगाम ॾींदड़ ऐं मुहबत जो पैगाम ॾींदड़ रहीम साईं जन जी जेका दरगाह आहे उन ते 2 महीना अॻु में बि हिकिड़ो हमिलो कयो वियो ऐं राति बि शरपसंदनि हिकिड़ो हमिलो करे 2 महीने खां वठी तकरार हलंदड़ आहे। उन में एफआर थियल आहे। उहे माण्हू ॿाहिरि आहिनि ज़ख़्मी पंहिंजा ताईं उते मौजूदु आहे। मुतालबो कयो आहे IG सिंध ऐं SSP जामशोरो खां त दरगाह ते जेके ज़ाइरीन ईंदड़ आहिनि ऐं गादी नशीन खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं हमलेआवर जेके आहिनि उन्हनि खे दहशतगर्दी जा कलम लॻाए गिरफ़्तार कयो वञे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन अब्दुल वहाब संग्राह सां गॾु एजाज़ अली संग्राह, सिंध TV न्यूज़, नावलीमान।